अच्छा सॉरी, पहिरियों मां लेक्चर रिकॉर्ड कयां पियो, विच में कॉल अची वई, उन करे डिस्कनेक्ट थी वई। तव्हां सभिनी खे बि रिक्वेस्ट आहे, जेको लेक्चर जो टाइम आहे तक़रीबन 9 खां 12 जे विच में काइंडली कॉल न कंदा कयो। हाणे हलंदड़ जेका रिकॉर्डिंग हूंदी आहे उहा बंदि थी वेंदी आहे। सो हाणे क्वेश्चन नंबर 7 सॉल्व कयो पिया। इन में सभिनि खां पहिरियों असांखे डिवीजन छॾाइणी, चेन जो खोड़ो 16 ते पढ़ियुमि 4 दफ़ा, ठीकु आहे। सो हिन सॼे जो जवाबु अची वियो 4, बाक़ी -5 + 3 -8 मां सेम रखियो आहे। हाणे असांखे छा करिणो आहे, डिवीजन खां पोइ मल्टीप्लिकेशन यानी कि ज़रब आहे न, सिर्फ़ु जोड़ ऐं कट छॾाइणी आहे। सो असां ॾिठोसीं त हे 4 बि प्लस जो आहे ऐं 3 बि प्लस जो आहे। अहिड़े तरीक़े सां 5 बि माइनस जो आहे, 8 बि माइनस जो आहे। सो हे ॿ हिकु जहिड़ा आहिनि ऐं हे ॿई पाण में हिकु जहिड़ा आहिनि। हाणे 4 ऐं 3 प्लस जा घणा थी वेंदा, 7। अच्छा हाणे ॾिसो 5 ऐं 8 ॿई माइनस जा आहिनि, इन्हनि खे असां गॾु करे रखंदासीं। माइनस जा 5 ऐं 8 घणा थी वेंदा, माइनस जा 13 थी वेंदा, ठीकु आहे। हाणे ॾिसो प्लस ऐं माइनस हिकिड़े अंग ताईं महदूद थी वियो आहे। हाणे सिंपली असां जोड़ कट कंदासीं। जोड़ कट में मुराद आहे वॾे में नंढो कट कंदासीं। 13 में 7 वेंदा, घणा बचंदा, 6 बचंदा। निशानी हमेशह तव्हांखे चयो आहे वॾे अंग जी ईंदी आहे। सो हिते जवाबु छा में ईंदो, माइनस में ईंदो, ठीकु आहे न। हाणे इनखे जेकॾहिं मां तव्हांखे डिटेल में सम्झायां त इहो थींदो कीअं आहे। असल में ॾिसो हे प्लस जो 1, हे प्लस जा 2, हे प्लस 3, प्लस 4, प्लस 5, प्लस 6, हे प्लस जा 7। हे ॾिसो न, हे सभु में प्लस जा अलॻि अलॻि, यानी हिन 7 खे मां खोले रखियो आहे। अहिड़े तरीक़े सां असां जॾहिं -1, हे -1, हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, ठीकु आहे। हाणे ॿारनि वांगुरु तव्हांखे सम्झायां थो। ॾिसो हे +1 हे हिन सां कटिजी वेंदो, हे हिन सां, ईअं असां जॾहिं 7 7 सां कटिजी वेंदा, बाक़ी असां ॾिसंदासीं त हे 1, हे 2, 3, 4, 5 ऐं 6 माइनस जा 6 बचिया आहिनि। सो ॾिसो असांजा हिते माइनस जा 6 बचिया आहिनि, ठीकु आहे। हे मां तव्हांखे डिटेल में 1 बाय 1 करे ॾेखारियां पियो। अच्छा हूअं तव्हां छा कंदव, सिंपली वॾे में नंढो कट कंदव। वॾो कहिड़ो आहे, 13, 13 में 7 कट कंदव, घणा बचंदा, 6, पर 6 छा जा थींदा, माइनस जा थींदा, ठीकु आहे। हाणे अचो था पिया क्वेश्चन नंबर 8 ते। क्वेश्चन नंबर 8 आहे 22 डिवाइडेड बाय 11 -3 × 4, ठीकु आहे। हाणे असांजो हे क्वेश्चन नंबर 8 आहे। असांखे ख़बर आहे अॻ में डिवीजन छॾाइणी आहे। 11 जो खोड़ो 22 ते वेंदो 2 दफ़ा, 1 यारो 2 यारो 22। हेॾो ॾिसो माइनस जो 3 × 4 सेम रखंदासीं। हाणे जीअं वंड छॾाइजी वई असांखे ख़बर आहे, उनखां पोइ असांखे छॾाइणी हूंदी आहे ज़रब। हे 2 साॻियो रखंदासीं, हे माइनस जो 3 प्लस जे 4 सां मल्टीप्लाई थियल आहे, प्लस × माइनस, माइनस 4 × 12। हाणे 2 जेको आहे सो अगेन कॉल थी अचे। अच्छा 2 जेको आहे सो प्लस जो आहे ऐं 12 माइनस जो आहे। सो वॾे में नंढो कट थींदो, 12 में 2 वेंदा, 10 बचंदा। निशानी छा जी ईंदी आहे, वॾे अंग जी ईंदी आहे। वॾो 12 आहे त माइनस जा 12 बचंदा। हे असांजो छा आहे, आंसर आहे। हाणे इहो थी वियो क्वेश्चन नंबर 8। हाणे क्वेश्चन नंबर 9 जेकॾहिं असां सॉल्व कयूं, इती कोशिशि कयूं था। 9 + 9 डिवाइडेड बाय 9 ऐं × 9 - 9, ठीकु आहे। सभु 9 9 आहिनि। हाणे तव्हांखे ख़बर आहे अॻ में वंड छॾाइणी आहे। सो हिनखे मां सर्किल करे छॾियुमि, बाक़ी एज़ इट इज़ लिखी वेंदुमि 9 प्लस, ठीकु आहे। हेॾे पासे ॾिठो ॾिसो सिर्फ़ु 2 9 ऐं विच वारी वंड सिर्फ़ु इहे माना लिखिया आहिनि। ॾिसो ज़रब जी निशानी बि सेम, 9 बि साॻा, माइनस जा 9 बि साॻा। हाणे सिर्फ़ु हिते हिनजी जवाबु लिखंदुमि। 9 जो खोड़ो 9 ते वेंदो 1 दफ़ो, ठीकु आहे। हाणे ॾिसो हे प्लस जा 9, हे प्लस जो 1, ज़रब जा 9 माइनस 9। हाणे हे 2 अंग पाण में ज़रब थियनि था। सो मां छा करे छॾिंदुमि, हे 9 + 1 9 ऐं माइनस जा 9 आयो पे, सम्झ में अची वियो हूंदव। जॻह शॉर्ट हुजण जे करे जेकॾहिं न आयो आहे त मां हिते करे ॾेखारियां। +9 + 1 × 9 ऐं माइनस जा 9, ठीकु आहे। हाणे ॾिसो छा करिणो आहे असांखे, पोइ हिननि खे ज़रब छॾाइणी आहे। यानी प्लस जा 9 मां प्लस ॾियणी न आहे मुंड में, तव्हांखे सम्झाइण जे लाइ ॾिनी आहे। हे प्लस बि साॻी, हेॾो माइनस जा 9 बि साॻा। सिर्फ़ु हाणे हे ज़रब कंदासीं 1 9 9। हाणे असां ॾिसंदासीं त 9 जॻह कुझु न आहे, माना हे 9 प्लस जो आहे, हे 9 बि प्लस जो आहे ऐं हे 9 माइनस जो आहे। जीअं तव्हांखे मां पहिरियों सम्झायमि त डायरेक्ट प्लस ऐं माइनस वारा तव्हां पाण में कट करे सघो था। हे माइनस जा 9 ऐं प्लस जा 9 कटिजी वेंदा, बाक़ी छा बचंदो, सिर्फ़ु प्लस जा 9 बचंदा। हे तव्हांजो छा आहे, आंसर आहे। हाणे क्वेश्चन नंबर 10 कयूं था। क्वेश्चन नंबर 10 ॿिए पेज ते कयां थो। अच्छा हाणे क्वेश्चन नंबर 10 में तव्हां ॾिसी सघो था पिया त हे वंड आहे। ॾिसो वंड असल में 2 दफ़ा आहे। तव्हां चाहियो त हिक ई दफ़े में 2 वंडियूं छॾाए वञो, या अॻ में हिकिड़ी छॾायो पोइ ॿी। मां डायरेक्ट कयां थो पियो। ॾिसो सर्किल छा खे करिणो आहे, 2 अंग ऐं विच वारी निशानी। ॾिसो हिते 2 अंग विच वारी निशानी, बाक़ी उन खां अलावा सॼो दर्जो एज़ इट इज़ लिखी वेंदुमि। ॾिसो कीअं मां लिखां थो, 2 लिखंदुमि, उनखां पोइ छा आहे, प्लस जी निशानी सर्किल खां ॿाहिरि आहे। ॾिसो हिते विच में ज़रब आहे, इहा बि लिखंदुमि, हेॾो माइनस जा 3 बि लिखंदुमि। हाणे सिर्फ़ु हिन जो हिते जवाबु ईंदो, हिन जो जवाबु हिते ईंदो। तव्हां चाहियो त हिनखे थोरो नंढो करे बि लिखी सघो था पिया, छो जो असांखे ख़बर आहे 2 अंग ऐं 3 निशानी हिन जी जॻह ते सिर्फ़ु हिकिड़ो अंग ईंदो, ठीकु आहे। सो तव्हां हिनखे वेझो या नेरो करे सघो था पिया। बहरहाल 5 जो खोड़ो 10 ते वेंदो, घणा दफ़ा, 2 दफ़ा। हिते अचो 2 जो खोड़ो 4 ते घणा दफ़ा वेंदो, 2 दफ़ा वेंदो। हाणे असां वटि दर्जो आयो आहे
2 + 2 ज़रब या 2 - 3। हाणे असांखे ख़बर आहे वरी असांखे वंड खां पोइ छा छॾाइणी हूंदी आहे ज़रब। सो हे 2 बि साॻा प्लस बि साॻा। ॾिसो हाणे मां हिन खे थोरो वेझो करे लिखां थो, मूंखे ख़बर आहे त हिन जो जवाबु सिर्फ़ु हिकिड़ो अंगु ईंदो। सो -3 मां हिते लिखां थो। ठीकु आहे। ॾिसो सर्किल खां अलावा हिकु 2 अंग ऐं 3 निशानी, इन खां अलावा जेके बि हुया ॾिसो 2 हे प्लस जी निशानी माइनस जा 3 एज़ इट इज़ लिखियो। हाणे 2 खे 2 सां ज़रब कंदुमि छा थी वेंदो 4। हाणे असांजो दर्जो बचियो आहे 2 + 4 - 3। हाणे अगेन असांखे ख़बर आहे ज़रब ख़तमु थी वई, वंड ख़तमु थी वई, सिर्फ़ु जोड़ ऐं कट करणी आहे। 2 बि प्लस जा आहिनि, 4 बि प्लस जा आहिनि। सो प्लस जा थी वेंदा 6 ऐं 3 माइनस जा। 6 मां 3 वेंदा घणा बचंदा 3 बचंदा, पर छा जा प्लस जा, छो जो करे वॾो अंगु छा जो आहे प्लस जो आहे। हे असांजो आंसर आहे। हाणे मूं ॾे तव्हां हिकु त सॉल्व करे मोकिलींदव ऐं उनखां पोइ मूंखे जेको आहे टोटल पंहिंजो स्कोर ॿुधाईंदो, मतिलबु त 10 मां तव्हांजा केतिरा सही हुया आख़िरी फाइनल आंसर ॾिसी करे। ठीकु आहे। थैंक यू सो मच। का क्यूरी आहे त पुछी सघो था पिया इनबॉक्स में।